अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऐं बदविन मां केतिरा ई बहाना करण वारा आया त खेन पोइते रहण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं पिण जिन अल्लाह ऐं संदसि रसूल खे कूड़ो ॼातो से बि जिहाद करण खां पोइते वेही रहिया ऐं उहे इहो न विसारिन त जिन कुफ्र कयो आहे तिन खे अनकरीब ॾुखोईंदड़ अज़ाब पहुचण वारो आहे, न कि ज़ईफ़न यानी हीड़न या आजिज़न ते ऐं न कि बीमारन ते ऐं न कि उन्हनि ते गुनाह आहे जिन वटि जिहाद लाइ ज़रूरी ख़र्च न आहे ऐं बेसरो व सामान आहिनि, उन्हनि ते का तंगी ऐं हर्ज न आहे जॾहिं त उहे सची दिल सां अल्लाह ऐं संदसि रसूल जा वफ़ादार ऐं ख़ैर ख़्वाह हुजनि। अहिड़नि भलारनि ते को ॾोरापो ऐं मयार न आहे ऐं अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान आहे। अहिड़ीअ तरह उन्हनि माण्हुनि ते बि मयार न आहे जिन पाण अची तोखे चयो त तूं संदन सुवारिन लाइ बंदोबस्त कर ऐं तो चयो त मूं वटि सवारी न आहे जंहिं ते अव्हां खे जिहाद लाइ सवार कयां त मजबूर थी उहे हिन हाल में वापसि थियण लॻा जो संदन नेड़न मां हिन दुख करे ॻोढ़ा ज़ारो ज़ार गड़ी रहिया हुआ त जेके अल्लाह जी वाट में ख़र्चीन सो खेन मयसर न आहे यानी जिहाद फी सबीलिल्लाह जी ताक़त नथा रखनि ऐं उन्हीअ दुख ऐं गम में संदन छह छिजी पिया ऐं ज़ारो कतार रुअंदे रुअंदे वापसि थिया। ॾोरापो ऐं मयार त रुगो उन्हनि ते आहे जेके मालदार आहिनि ऐं पोइ बि तोखां रुख़सत यानी इजाज़त या मोकल वठनि था त खेन जिहाद खां माफ़ कयो वञे। उन्हनि पोइते विहंदड़ औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु विहण पसंदि कयो ऐं उन्हनि जी उन्हीअ बदअमलीअ जे करे अल्लाह संदन दिलुनि ते मोहर हणी छॾी। पोइ उहे नथा ॼाणीनि त जिहाद जे सॾ ते न वञणु केॾो न वॾो गुनाह आहे। मुसलमानो जॾहिं तव्हां तबूक खां उन मुनाफ़िकनि ॾांहुं वापसि वरंदो तॾहिं तव्हां वटि उहे मुनाफ़िक तरह तरह जा बहाना ऐं उज़ुर पेश कंदा। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त बहाना न करियो, असीं तव्हांजी ॻाल्हि मूर न मञींदासूं। बेशक अव्हां जे समूरे हाल खां अल्लाह असांखे आगाह करे चुको आहे ऐं आईंदा लाइ बि अल्लाह ऐं संदसि रसूल तव्हां जे अमलनि खे ॾिसंदा। पोइ इहो न विसारजो त तव्हां उन रब ॾांहुं मोटाया वेंदा जेको हर ज़ाहिर ऐं बातिन या कुझु खूब ॼाणींदड़ आहे। तंहिं करे उहो ई तव्हांखे चङी तरह ख़बर ॾींदो जेकी कुझु तव्हां कंदा रहिया आहियो ऐं जॾहिं तव्हां उन ॾांहुं मोटंदो त जल्दी तव्हां जे साम्हूं अल्लाह जा कसम खणंदा त तव्हां खाइन मुड़ी वञो ऐं दरगुज़र करियो सो खाइन मुड़ी वञो। बेशक उहे पलीत आहिनि ऐं संदन रहण जो ठिकानो जहन्नम आहे जेका संदन कई कमाईअ जी सज़ा आहे। उहे तव्हां वटि हिन लाइ कसम खणनि था त मन अव्हां खाइन राज़ी थियो, पोइ जे खणी अवी खाइन राज़ी बि थियो त बि अल्लाह कॾहिं बि फासिकनि खां राज़ी न थींदो। इहे बदवी यानी ॻोठाणा कुफ्र ऐं मुनाफ़िकीअ में ॾाढा सख़्त आहिनि ऐं संदन इहा आदत रही आहे त जीअं हू उहे शरई हदूं ई नथा ॼाणीनि यानी बेख़बर रहनि जेके अल्लाह पंहिंजे रसूल ते लाथियूं आहिनि ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायती दानाउ आहे। उन्हनि बदविन मां के अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह जी राह में ख़र्च कनि था सो तावान ऐं चटी सम्झनि था ऐं तव्हां मुसलमाननि ते ज़माने जी गर्दिश यानी फेरे जो इंतज़ार कनि था त जीअं तव्हां ते को ॾुखियो वक़्तु अचे त हू उन्हीअ सदक़ात ऐं ज़कात जे निज़ाम खां आज़ाद थी वञनि, पर हक़ीक़त में बुछड़ाईअ जो चकर ऐं गर्दिश त उन्हनि ते आहे ऐं यकीनन अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं उन्हनि बदविन में के अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदा आहिनि ऐं जेके कुझु ख़र्च कंदा आहिनि तंहिंखे अल्लाह जे क़ुर्ब ऐं रसूल जी दुआऊं हासिल करण जो ज़रियो सम्झंदा आहिनि। हा, बेशक उहो ख़र्च करण संदन लाइ क़ुर्ब जो सबबु आहे। अल्लाह खेन अनकरीब पंहिंजी रहमत में दाख़िल कंदो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान आहे।